सिजावल मावा के ख़बर ॾींदा हलूं शीतल दास कोहिस्तानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP डॉक्टर अब्दुल खालिक पीरज़ादो जे हुकुमन ते ज़िले सिजावल पुलिस पारां कामयाब कयल कार्रवाईनि में मीरपुर बठोरो जे SHO मीर मोहम्मद गाडई दरगाह मेवा अब्दुल्ला लॻे झंग में कच्चे शराब जी भठीअ ते छापो हणी 190 लीटर देसी शराब बरामद कंदे आज़ादो मंगणहार खे गिरफ़्तार करे वरितो। ॿी कार्रवाईअ में गश्त दौरान खोरवा मीरपुर बठोरो रोड गुटका फरोश इम्तियाज़ बुलगुरी खे गिरफ़्तार कयो। SHO चूअल जमाली सफदर अली सोलंकी हिक मुख़बिरी इतला ते चूअल जमाली सिटी हाई स्कूल लॻे छापो हणी ॿ मंशा ते फरोशन औरतुनि ज़हरा ज़ाल मखण चांडियो आसी ज़ाल मखण चांडियो खे 1 किलो चरस समेत गिरफ़्तार करे वरितो। जाती चौको पोस्ट इंचार्ज ज़फ़र अली ज़ऊर सत्याणियूं शरीफ़ लॻे हिक झंग में छापो हणी गुटका फरोश रफ़ीक अहमद सोहू खे गिरफ़्तार करे वरितो आहे। 5 किलोग्राम खां मथे तैयार गुटका पिणु बरामद किया विया। जाती जे SHO मोहम्मद परियल पंवर ॿारण आबाद पुलिस जी गॾियल कार्रवाईनि कच्चो शराबो हलाईंदड़ अली रुंद खे गिरफ़्तार कयो। SHO सिजावल सजाद अली जमाली गुटका फरोश नियाज़ मेमन खे गिरफ़्तार कियो। बेलो पुलिस CIA जी कार्रवाईअ में आइस जे डीलर नवीद मेमन खे हिक मुक़ाबले दौरान ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो आहे। गिरफ़्तार कयल तमाम ॾुआरनि ख़िलाफ़ केस दाख़िल किया विया आहिनि। अहिड़ियूं कार्रवायूं जारी आहिनि।